अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठुअर बाला मौजू किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 55। बनी हाशिम वारनि खून बहा जो दवा कोन कंदा, छो त सभई कबीलनि जो मुक़ाबिलो करे कोन सघंदा। अगरि खून बहा जो तलब कयो त टे खून बहा ॾींदासीं। उन्हनि चयो असीं खून बहा ॾींदासीं। शेख नजदीअ जी राय सभिनी खां मुनासिबु आहे। शेख टूसी जी रिवायत आहे त उन जी राय इहा आहे त इहा राय अबू जहल ॾिनी ऐं शैतान मलऊन उनखे पसंदि कयो। पोइ उन ते इत्तिफ़ाक़ कयो ऐं उतां खां वापसि हली आया। बनी हाशिम मां अबू लहब खे संदनि मुआफ़िक़ बणायो ऐं उन वक़्तु ख़ुदा हीअ आयत नाज़िल फ़रमाई। सीपारो 9 आयत 30 सूरत अनफाल। यादि करे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं काफ़र तुंहिंजे ख़िलाफ़ ॻुझी तदबीर करे रहिया हुआ, जंहिं तोखे जीअं तोखे क़ैद कनि या तोखे कढी छॾीनि, ऐं उहे ॻुझी तदबीर करे रहिया आहिनि ऐं अलाह बि ॻुझी तदबीर कंदो आहे। उन्हनि माण्हुनि इत्तिफ़ाक़ कयो त राति जो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर ते हमिलो कयूं ऐं उनखे क़त्ल करे छॾियूं। ऐं मस्जिद हराम में आया ऐं सीटियूं ऐं ताड़ियूं वॼायूं ऐं कैबे जे चौतरफ़े नचंदा उछलंदा हुया, जीअं त ख़ुदा वॾे आलम इरशाद फ़रमायो। सीपारो नंबर 9 आयत नंबर 35 सूरत अनफाल। ऐं बैतुल्लाह शरीफ़ वटि उन्हनि काफ़रनि जी निमाज़ रुॻो सीटियुनि ऐं ताड़ियुनि वॼाइण खां सवाइ कुझु न आहे। पोइ जेको कुफ़ुर तव्हां करियो था तंहिंजे करे अज़ाब जो मज़ो चखो। जॾहिं राति थी, कुरैश मशहूरो जे मुताबिक़ गॾु थिया त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में दाख़िल थियनि। अबू लहब चयो राति जो घर में वञणु कोन ॾींदुसि, छो त उन में ॿार ऐं औरतूं बि आहिनि। ईअं न थिए जो उन्हनि खे कहिड़ी तरह जो ज़र नुक़सान न थिए। सॼी राति निगरानी करियो ऐं सुबुह जो घर में दाख़िल ॾियो। शेख तबरिसी हिंद इब्न अबी हाला ऐं उमार यासिर जिन खां रिवायत कई आहे। शेख तबरिसी हिंद इब्न अबी हाला ऐं अम्मार यासिर जिन खां रिवायत कई आहे त जॾहिं जबरील अलैहिस्सलाम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिन खे अची ॿुधायो तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे क़त्ल करण जे बारे में कुरैश जूं तदबीरूं बयानु कयूं ऐं गॾु ई ख़ुदा जो हुकुम पहुचायो त तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने हिजरत करण जो हुकुम ॾिनो ऐं अॼु राति ग़ारे सवर में वञी क़याम करियो। हज़रत अली अमीरुल मोमिनीन खे फ़रमायो, हज़रत अमीरुल मोमिनीन जिन खे सॾायो ऐं कुरैश जे मशहूरा हाल बयानु कयो। फ़रमायो ख़ुदा मदीने हिजरत करण जो हुकुम ॾिनो आहे। अॼु राति तव्हां मुंहिंजे बिस्तरे ते सुम्हो। त मुशरिकीन इहो न सम्झनि त आउं केॾांहुं वियो आहियां। इहो ॿुधी अमीरुल मोमिनीन जिन ख़ुशि थियो ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सलामतीअ जे लाइ शुक्राने जो सजदो कयो। हीउ उम्मत जो पहिरियों सजदो शुक्राने जो हुयो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम जिन पाण सां गॾु हज़रत जबरील जिन सां गॾु घर खां ॿाहिरि निकिरिया। उन वक़्तु कुरैश जा सभु माण्हू हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे चोतरफ़े
घेरियो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन वक़्तु आयत फरमाई, सूरत यासीन सीपारो 22 आयत नंबर 9। ऐं असां संदन अॻियां बि रोक क़ाइमु कई आहे ऐं संदन पोयां बि रोक क़ाइमु कई आहे। पोइ उन्हनि ते पर्दा चढ़े छॾिया आहिनि, पोइ उहे अंधा आहिनि, कुझु नथा ॾिसनि। रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गारे सवर जे तरफ़ हलिया त रस्ते में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी मिलियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण जिन सां गॾु खयो हिंद अबी हाला बि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु हलिया। जनाब रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गारे सवर जे तरफ़ हलिया त रस्ते में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी मिलियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु कयो ऐं हिंद अबी हाला बि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु हलिया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन गारे सवर ताईं पहुता। हिंद अबी हाला खे बैज़ ज़रूरतुनि जे लाइ जो उन जे सुपुर्द हुयूं वापसि मोकिलियो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण सां गॾु गारे सवर में वठी विया। कुतुब रावंदी रिवायत आहे त इब्न कवाई ख़ारजी अमीरुल मोमिनीन जिन खां पुछियो त जंहिं वक़्तु हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गारे सवर में हुयो त ऐं अली तूं किथे हुई? ऐं हज़रत अलीअ जिन अलैहिस्सलाम फरमायो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बिस्तरे ते सुतो पियो हुयो, हज़रत जिन ते जान निसार करे रहियो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीरुल मोमिनीन जिन खे फरमायो अमीर जिन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जिन खे मके में छॾियो।